Audio Jungle. Audio Jungle. नवीद मुस्तफ़ा कांधड़ो मूजिब सखर प्रेस क्लब में तख़लीकारनि सां कुझु पल प्रोफेसर साजिद सुमेरे जी सदारत में आचर ॾींहुं तारीख़ 19/9/2021 ते टिनि तख़लीकारनि अयाज़ लतीफ़ दाए, हुसैन जागरानी ऐं डॉक्टर सजाद सरवर खे तख़लीक़ी कम ते मंता बख़्शी वई। अयाज़ लतीफ़ दाए जे कोताहियुनि जे किताब हसरतूं क़ैद में आहिनि ऐं डॉक्टर सजाद सरवर जे किताब चंड जो अक्स जी महावरत कई वई। मुख़्तलिफ़ ज़िलनि, शाख़ुनि ऐं शहरनि खां शिरकत कंदड़ ॾहनि अदीबनि, शाइरनि, सिंधी अदबी संगत मर्कज़ जे सेक्रेटरी जनरल फ़कीर परेल दायो, सरवर सैफ़, अज़ीज़ कासमाणी, सरवर समेजो, अब्दुल लतीफ़ मंगी, ज़ुल्फ़कार कोराई, डॉक्टर वहीद स्मायर, सारंग कालादी, रऊफ़ पार्स दायो, सजाद महर, कामरेड इनायत जागरानी, GM कांधड़ो, अब्दुल रहीम ऐं ॿियनि केतिरनि ई मुख़्तलिफ़ ज़िलनि खां कई प्रोग्राम में शामिल थिया। Audio Jungle. Audio Jungle.